अगुड़ो सदर आसिफ अली ज़रदारी नवाब शाह पहुंची वियो। आसिफ अली ज़रदारी बिलावल स्टेडियम में हेलीपैड ज़रिए नवाब शाह पहुतो। पीपी अकवान अली हसन ज़रदारी, आशिक हुसैन ज़रदारी, सरदारी इस्माइल डाहिरी ऐं ॿियनि संदसि आजिया कई। संदसि आमद जे मौक़े ते सरदारी हाउस जे चौधारी सिक्योरिटी इंतज़ाम सख़्त। अगुड़ो सदर पार्टी अखबारनि सां मुलाक़ातूं करे आम चूंडुनि समेत ॿियनि मामलनि ते सलाह मशवरा कंदो। नाणे वारी वज़ीर निगरान वफ़ाक़ी वज़ीर शमशाद अख्तर चयो आहे त निगरान हुकूमत आई त मैशत ॾुखियाई जो शिकार हुई। असां बहरान बावजूदि मैशत खे बहाल रखण जी कोशिश कई आहे। हाणे मैशत बहाली तरफ़ गामज़न थी चुकी आहे। इंटरबैंक में डॉलर जे मुक़ाबले में रुपए जी क़दुरु मज़बूत थी आहे। हाणे मैशत में हाकारी रुझान ऐं डेटा साम्हूं अचण शुरू थी वई आहे। इसराइली फ़ौज ग़ज़ा में दाख़िल थी बमबारी तेज़ करे छॾी। मोसराती निज़ाम तबाह, बेत हनून समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में धमाकनि सां गूंजी उथिया। वधीक 53 फ़लस्तीनी शहीद थियण खां पोइ अंग 7,500 खां वधी वियो। गॾियल क़ौमुनि जे रिलीफ एजेंसी जा 15 एहलकार रुॻो हिकु ॾींहं में मारिजी चुका। इसराइली इख़्तियारनि जो चवणु आहे त हेल ताईं हमलनि में 21,000 खां मथे माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। इसराइली फ़ौज तोपखाने खां ग़ज़ा ते बारूद वसायो। अल-शिफ़ा ऐं इंडोनेशिया अस्पताल वेझो बमनि सां हमला बेतुल हनून मलबे जो ढेर बणिजी वियो। इसराइल सहाफ़ियुनि खे ग़ज़ा छॾण जी वार्निंग ॾेई छॾी। नेब कानून में तरमीमनि बाबति फ़ैसिले ख़िलाफ़ एंट्रा कोर्ट अपील सुप्रीम कोर्ट में ॿुधणीअ लाइ मुक़ररु। चीफ जस्टिस क़ाज़ी फ़ाइज़ी सची सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच अङारे ॾींहुं ॿुधणी कंदी। बेंच में जस्टिस अमीनुद्दीन, जस्टिस जमाल ख़ान मिंदोकेल, जस्टिस अतर मिनल्ला ऐं जस्टिस हसन अज़हर रिज़वी शामिल। अदालत वफ़ाक़ी हुकूमत जी दरख़्वास्त ते धुरियुनि खे नोटिस जारी कंदे जवाब घुरी वरितो। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ ख़िलाफ़ अदलिया मुख़ालिफ़ तक़रीर ते 5 साल पुराणी तौहीन अदालत जी दरख़्वास्त ॿुधणीअ लाइ मुक़ररु। इस्लामाबाद हाई कोर्ट जो चीफ जस्टिस आमिर फारूक 15 अक्टूबर ते ॿुधणी कंदो। शहरी दरख़्वास्त दाख़िल कंदे नवाज़ शरीफ़ ख़िलाफ़ 2018 जे बयाननि ते तौहीन अदालत जी कार्रवाई जी इस्तदा कई आहे। लाहौर जी एहतसाब अदालत में अॻूणे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, अहद चीमा ऐं ॿियनि ख़िलाफ़ आशियाना हाउसिंग रेफरेंस जी ॿुधणी। शहबाज शरीफ़ जे वकील अमजद परवेज़ बैरत वारी दरख़्वास्त ते दलील ॾींदे चयो आहे त शहबाज शरीफ़ ख़िलाफ़ रेफरेंस सियासी इंतकाम आहे। अदालत केस में नदीम शाह ऐं कामरान कियानी खे बरी करे छॾियो हो। पाकिस्तान लिटरेचर फेस्टिवल सखर चैप्टर जो शानदार इब्तिदा। निगरान वरी वज़ीर जस्टिस रिटायर मक़बूल बाक़र जी ख़ुसूसी शिरकत। सहाफ़ी जान मोहम्मद महर, प्रोफेसर अजमल सावन ऐं फातिमा फर्रोज़ जे क़त्ल जी मज़म्मत। ग़ज़ा में जारी इसराइली जारियत ते 1 मिनट जी ख़ामोशी इख्तियार कई वई। वरी वज़ीर मक़बूल बाक़र तक़रीब खे ख़िताब कंदे चयो आहे त पाकिस्तान लिटरेचर फेस्टिवल सखर असांजे क़ौम जे चटाधार हुअण जो सबूत आहे। फ़न, सक़ाफ़त ऐं अदब जा धागा गॾिजी क़ौमी सुञाणप लाइ कमु करे रहिया आहिनि। सक़ाफ़ती इवेंट माज़ी खे हाल सां ॻंढण लाइ पुल जो किरदारु अदा कंदा आहिनि। हिन वक़्तु क़ौम अंदरूनी तोड़े बैरूनी ख़तरनि खे मुंहुं ॾेई रही आहे। सिंध हाई कोर्ट पारां 2 ॿारनि समेत ॿियनि गुम थियल माण्हुनि जे केस में घरू वज़ारत जी रिपोर्ट बेतमाती ज़ाहिर करे छॾी। अदालत 2 नवंबर ते सूबाई घरू सेक्रेटरी खे ज़ाती हैसियत में घुराए वरितो। शहरियुनि खे ग़ाइब करण जी निशानदगी ऐं घर वारनि खे मुआवज़ो ॾियण बाबति रिपोर्ट तलब। जस्टिस अमजद सेते रिमार्क्स ॾिना आहिनि त अदालत वज़ीर आज़म समेत कंहिं बि सिफ़ारिश न ॿुधंदी। सभिनी गुम थियल शहरियुनि खे बाज़ियाब कराइण जी कोशिश कई पई वञे। खेरपुर वेझो इकनॉमिक ज़ोन थाणे जी हद में हमले खां पोइ पुलिस ऐं हथियारबंदनि विच में मुक़ाबिलो। फायरिंग जी ॾे विच में हिकु ॾोहारी मारिजी वियो, सुञाणप न थी सघी।
सुबुह के वक्त पुलिस से हमले सबब एहलकार खादिम हुसैन जामड़ो ऐं ॻोठाणो अली मोहम्मद मरी मारिजी विया। ज़ख़्मी पुलिस एहलकार इम्तियाज़ पंवर खे खिरपुर अस्पताल में ऑपरेशन न थियण सबब ॻणती चोगी हालत में कराची मुंतकिल कयो वियो। मीरपुर ख़ास जे ख़ानगी अस्पताल जंग जो मैदान बणिजी वई। वमला आयल औरत जे भाइरनि ऐं डॉक्टरनि विच में मुंहमारी। डॉक्टराणी पारां पंहिंजा माइट घुराइण ते छेड़ो। 2 ॼणा ज़ख़्मी भाइरनि खे बचाइण लाइ पोतल गुरहारी औरत ते बि तशद्दुद। ॿियनि देर सां थियण सबब बाड़ी पोत डॉक्टराणी महानूर संदसि मुड़िस डॉक्टर शहबाज सलाम शेख, इनाम शेख ऐं हमज़ा शेख ख़िलाफ़ केस दाख़िल। पुलिस इनाम ऐं नोमान शेख खे हथियार समेत गिरफ़्तार करे वरितो। ॿिया जवाबदार कानून जी पकड़ में न अची सघिया। सजावल वेझो बजूरा मल्हा ऐं मल्हा बिरादरी जे 2 धुरियुनि में छेड़ो। 1 ॼणो क़त्ल, 4 ॼणा ज़ख़्मी। फसल ख़राब थियण तां 2 धुरियुनि में छेड़ो थियो। फायरिंग जी ॾेवट में अब्दुल्ला मल्हा मारिजी वियो। ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। जकोबाबाद में सिविल लाइन थाणे भरिसां नौजवान असलम पुट लाल ख़ान ब्रोही जो घर जे कोठे तां गोलियूं लॻल लाश वारसनि पारां मुखालिफ़नि ते नौजवान खे क़त्ल करण जो इल्ज़ाम। दादू वेझो फुलची विलेज थाणे जी हद में नौजवान असदुल्ला पुट अनवर लाको जो लाश कादरपुर वेझो सावंत सुंदराणी तकरार तां 4 ॾींहं अॻु क़त्ल थियल पोरियो जो केस दाख़िल। ए स्टेशन थाणे ते गुलाम कादिर सुंदराणीअ जे क़त्ल केस में फिदा हुसैन, अता मोहम्मद माशूक ऐं फैज़ मोहम्मद सावंत समेत 3 अणॼातल जवाबदारनि खे नामज़द कयो वियो। रुस्तम वेझो 2 ॾींहं अॻु चक रुस्तम रोड तां अगवा थियल 3 ॻोठाणनि जो केस दाख़िल। शेर मोहम्मद, अब्दुल शकूर ऐं सादिक चाचर जी अगवा केस में मोहम्मद अली, गुलाम अली, नादिर ऐं अब्दुल हकीम समेत 3 अणॼातल जवाबदारनि खे नामज़द कयो वियो। ऐं घोटकी अदालत ॿाहिरां घोटा बिरादरी जे 2 धुरियुनि में हलंदड़ पुराणे तकरार तां छेड़ो। 7 ॼणा ज़ख़्मी। केस जे सिलसिले में अदालत पहुतल 2 धुरियुनि जा माण्हू हथे पइजी विया। लठूं ऐं कुआड़ियूं लॻल सबब पहलवान घोटो समेत 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस 1 ज़ख़्मी खे अस्पताल पहुचायो, 2 खे लॉकअप कयो वियो।